अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। ऐं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में तव्हांखे दिलचस्प मालूमात ॾींदासीं जंहिंखे ॿुधी तव्हांखे मज़ो ज़रूरु ईंदो। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों, इंसान जी रत जा ग्रुप्स हूंदा आहिनि। कॉमन ग्रुप्स A, B ऐं O आहिनि। जंहिं शख़्स खे रत जी ज़रूरत हूंदी आहे उनखे उन जी रत ॾिनी वेंदी आहे जंहिंजी उन जे ग्रुप सां मैच करे। हिते इंट्रस्टिंग ॻाल्हि हीअ आहे त O ग्रुप जे माण्हुनि जी रत हर ग्रुप सां मैच करे थी वञे। मतिलबु O ग्रुप वारे माण्हुनि जी रत हर कंहिंखे ॾेई थी सघिजे। असांजे आस पास रहंदड़ ही आम मखियूं हेज़े ऐं मुदे जे बुख़ार जो कारण आहिनि। सिंधी भाइरो, स्लोथ हिकु अहिड़ो जानवर आहे जेको दुनिया में सभिनि खां स्लो आहे, तमामु आस्ता आहे। हिते इंट्रस्टिंग ॻाल्हि हीअ आहे त कुमी बि हिन जानवर खां तेज़ आहे। तव्हां यूट्यूब ते स्लोथ सर्च करियो, इन जानवर जा वीडियोज़ अची वेंदा। दोस्तों, छा तव्हां ॼाणियो था खीर पाणी खां वज़नी आहे? माहिरीन जो चवणु आहे, अगरि मांगरमच्छ तव्हां ते हमिलो करे तव्हां हिन जी अखि ते हमिलो कयो। अखि मांगरमच्छ जो नाज़ुक हिसो आहे। हीअ मालूमात उन्हनि लाइ आहे जेके दरिया जे किनारे ते रहनि था। सिंधी भाइरो, वेटिकन सिटी दुनिया जो नंढे में नंढो मुल्क आहे। हिन मुल्क जी टोटल आबादी सिर्फ़ु 1000 आहे। शायदि इहा आबादी मुंहिंजे ॻोठ खां बि थोरी आहे। माउंट एवरेस्ट दुनिया जो वॾे में वॾो पहाड़ आहे। हीउ पहाड़ चाइना ऐं नेपाल जे बॉर्डर ते आहे। दुनिया में ॿिए नंबर वॾे में वॾो पहाड़ पाकिस्तान में आहे जंहिंजो नालो K2 आहे। दुनिया जो वॾे में वॾो रेगिस्तान सहारा रेगिस्तान आहे जेको अफ्रीका में मौजूदु आहे। आज़ादी खां बाद पाकिस्तान खे सभ खां पहिरियां ईरान तस्लीम कयो हो। अफ़गानिस्तान तस्लीम करण खां इनकार कयो हो। शाबाश थी अफ़गानिस्तान, इन्हनि अफ़ालनि ते तुंहिंजा इहे हाल थिया। इंसान पाणी खां बग़ैर 3 ॾींहं ताईं ज़िंदा रही थो सघे ऐं खुराक खां बग़ैर 21 ॾींहं ताईं। इन जो इहो मतिलबु न आहे तव्हां पाणी पींदा रहो ऐं 21 ॾींहं ताईं कुझु खाओ बि न। 21 ॾींहं ताईं इंसान जी हालत नाज़ुक थी वेंदी, लेकिन मरंदो न। दोस्तों, उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं दिलि चवे त वीडियो खे लाइक कंदा, जेकॾहिं दिलि न चवे त वीडियो खे डिसलाइक कंदा। असां इन खां बहितर करण जी कोशिशि कंदासीं। असांजी कोशिशि आहे त हिकु बहितरीनु कॉन्टेंट सिंधी ॿोली में तव्हां ताईं पहुचाए सघूं। जेकॾहिं दिलि चवे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।